जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 9 नवंबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी एकादशी रमा एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु यात्रा करण काई बि अवॉइड करणो आहे, न त यात्रा सां पीड़ा थियण जी आशंका आहे। अॼु जेतिरो थी सघे ॾींहुं शांतीअ सां कढंदा, कोई बि नओं कमु शुरू न करणो आहे। वाणीअ ते बि तव्हांखे कंट्रोल रखणो आहे। थी सघे त भगवान शिव जी उपासना कजो त तव्हांजो ॾींहुं बहितर कंदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। ख़ासि करे पंहिंजे पेट जो ऐं गले जो ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु कोई पीली वस्तु दान करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि हुननि जी इच्छा थींदी उहा पूरी थी सघे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो साथ मिलंदो। कोई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। मन अॼु खुश रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं ख़र्चनि ते बि थोरो कंट्रोल करण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु ऐश्वर्य ऐं सुख जी प्राप्ति, साण ई साण कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो, तॾहिं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी या मेडिटेशन करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमारी बि हलंदी हुजे त हुननि जो बि नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते बि ॾींहुं आनंददायक हूंदो। अॼु जो ॾींहुं आनंदमय गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, साण ई साण धन धान्य प्राप्ति जो ॾींहुं साबित थींदो। अॼु कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो साथ मिलंदो। माहौल तमामु सुठो मिलंदो। मन हुननि जो खुश रहंदो, तॾहिं आनंददायक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि जी या अधिक धन ख़र्च थियण जी आशंका आहे। हुननि जो स्वास्थ्य अॼु तमामु सुठो रहंदो। अॼु काई बि पीली शइ दान करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। रमा एकादशी त कार्तिक मास कृष्ण पक्ष जी जेका एकादशी हूंदी आहे हुनखे चईंदा आहिनि रमा एकादशी। अॼु थी सघे त भगवान विष्णुअ जो पंचामृत सां सनानु कराईंदा।
साण ई साण तुलसी चाढ़ींदा। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू सची श्रद्धा ऐं विश्वास सां रमा एकादशी जे ॾींहुं भगवान विष्णु जे निमित्त व्रत रखंदो आहे, हुननि जी पूजा कंदो आहे ऐं तुलसी चाढ़ींदो आहे त अटकियल कम बि भगवान पूरा कराईंदा आहिनि। साण ई साण जेका बि हुननि जी मनोकामना हूंदी आहे उहा जल्द सां जल्द ईश्वर पूरी कराईंदा आहिनि। त नारायण भगवान खां मां इहा ई प्रार्थना थो कयां कि तव्हां सभिनीनि खे सुठो स्वास्थ्य दे ऐं धन धान्य जी पूर्ति सभिनीनि जे घर में कंदा अचनि त तव्हां बि अॼु रमा एकादशी जे ॾींहुं भगवान विष्णु जी पूजा ज़रूर कजो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रशांत जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि जाम पढ़ाई करण खां पोइ बि, मेहनत करण खां पोइ बि हुननि खे सफलता जी प्राप्ति नथी थिए। त प्रशांत जी, मां सम्झी थो सघां तव्हांजे कुंडली जे हिसाब में तव्हांखे राहु जी महादशा थी हले त कुझु न कुझु अड़चनूं ज़रूर हलंदी हूंदियूं। थी सघे त सूमर जे ॾींहुं तव्हां शिवलिंग ते 5 लौंग चाढ़ींदा अचो, साण ई साण हिकु रुद्राभिषेक जो पाठ कयो ऐं नित्य ही शिव जी उपासना कयो त भगवान शिव तव्हांखे जल्द सां जल्द सफलता जी प्राप्ति कराईंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।